मुबारकपुर वेझो ॻोठ कजलो बंबल में मेंहीं चोरीअ जे मामले तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि मस्मात सदोरी बंगलाणी अब्दुल करीम बुघियो, एहसान अली, इमरान सलीम बुघियो शामिल आहिनि। ॿिन्ही धुरियुनि जे फ़रियाद ते 12 ॼणनि ख़िलाफ़ एनसी दाख़िल कई वई आहे, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मुबारकपुर वेझो ॻोठ कजलो बंबल में मेंहीं चोरी जे मामले तां झेड़ो थियो आहे। औरत समेत 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि मुस्मात सदोरी बंगलाणी अब्दुल करीम, एहसान अली, इमरान सलीम बुघियो शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मुबारकपुर मां आवाज़ जे रिपोर्टर सागर महर खान जी। सागर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मुबारकपुर थाने जे हद ॻोठ कजलो बंबल में चोरी थियल में जी देती लतीअ तां बंगलाणी बिरादरी ऐं बुघियो बिरादरीअ में झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें लठी लॻण सबबि ज़ख़्मियुनि में अब्दुल करीम बुघियो, एहसान अली बुघियो, इमरान बुघियो, सलीम बुघियो, औरत सदोरी बंगलाणी समेत ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे मुबारकपुर थाने खां सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं ॻाल्हि वाज़े रहे त साल अॻु बुघियो बिरादरीअ जे घर मां में चोरीअ जे जेका बंगलाणी बिरादरीअ मथां चोरी साबित थी हुई, चोरीअ जो दंड न ॾियण ताईं झेड़ो थियो आहे। पुलिस मौजूद त वधीक जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।